अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अमांखे भलीकार मां फराशा सब खबरें एक नज़र हेडलाइन ते। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर 28वीं तरमीम आणण जो इशारो ॾेई छॾियो। मुल्की मफ़ाद में वधीक आइनी तरमीमूं आणण लाज़मी करार। आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त 28वीं तरमीम फौरी न पर मुशावरत सां ज़रूर ईंदी। जजिस जी मुक़ररी लाइ पहिरियों भेरो इंटरव्यूज़ वरिता वेंदा। उन ॾस में 7 रुकनी कमेटी जोड़ी वई आहे। कानून वारे वज़ीर वधीक चयो आहे त जजिस जी कारकर्दगी जाचण लाइ आइनी निज़ाम आणे रहिया आहियूं। कमेटी हर साल जजनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वठंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी इस्तांबुल में कारोबारी शख्सियतुनि सां मुलाक़ात। पाक तुर्क इक़्तिसादी ताउन खे वधीक मज़बूत बणाइण ते इत्तफ़ाक़। शहबाज शरीफ पारां तुर्क कंपनियुनि खे पाकिस्तान में सीड़पकारी वधाइण जी दावत। वज़ीर आज़म तुर्क सदर रजब तैयब उर्दुगान सां मुलाक़ात कंदो। इलाक़ाई सूरतहाल ऐं गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान मुआहिदो करणु चाहे थो। जनाज़े लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾिनी आहे। असां वेनेज़ुएला खे 1 ॾींहं में शिकस्त ॾिनी। ईरान खे बुरी तरह निशानो बणायो आहे। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका दुनिया जो ताक़तवर तरीन मुल्क आहे। कॾहिं कंहिं बादशाह आॾो नाहे झुकियो। बाइडन इंतज़ामिया अमेरिका खे तबाह कयो। 2 साल अॻु दुनिया असांजे मथां खिलंदी हुई, हाणे इज़त करे थी। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त जंग खां पोइ हालतूं तब्दील थी चुकियूं आहिनि। अमेरिका खे मौजूदा हक़ीक़तुनि खे तस्लीम करणो पवंदो। ईरान खे अमेरिका जे मशवरनि जी ज़रूरत नाहे। पंहिंजे बयान में मोहम्मद बाकर कालिबाफ चयो आहे त पाकिस्तान ॾुखे वक़्त में ईरान जो हक़ीक़ी दोस्त साबित थियो आहे। ईरान चीन मज़बूत लाॻापा दुनिया में छिकताण घटाइण में अहम साबित थींदा। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो चयो आहे त भारत सिंध तास मुआहिदो तोड़ण जी साज़िश पियो करे, जेका इलाइक़े जे अमन